بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على اشرف الانبياء والمرسلين، وسيدنا ونبينا وشفيع ذنوبنا وطبيب قلوبنا أبي القاسم محمد وعلى أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين. أما بعد، فقد قال الإمام علي عليه السلام: بسم الله الرحمن الرحيم. زمنت لستة الجنة، منهم رجل خرج يعود مريضا فمات فله الجنة. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. اللهم صل على محمد وآل محمد وعجل فرجهم. ناظرین کرام، السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. मां तव्हांजी ख़िदमत में मरीज़ जी عیادت जे मौज़ू ते ॿी निशस्त में हाज़िर थियो आहियां. पहिरीं निशस्त में असां मरीज़ जी عیادت जे सवाब ते रिवायतूं पेश कयूं हुयूं. उन खे जारी रखंदे असां हिन ॿी निशस्त में बि मरीज़ जी عیادت जे सवाब ते तव्हांजी ख़िदमत में रिवायतूं पेश कंदासीं. नाज़रीन किराम, अॼु जी पहिरीं रिवायत वसाइल शिया किताब में जिल्द 2 में नक़ल थियल आहे, जंहिंमें मौलाए काइनात हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था: ज़मिनतु लिसित्ततिल जन्नह मिनहुम रजुलुन खरज यऊदु मरीज़न फमात लहुल जन्नह. इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, मां 6 शख़्सनि जी जन्नत जो ज़ामिन आहियां. उन्हनि 6 शख़्सनि मंझां हिकु शख़्स उहो आहे जेको पंहिंजे घरां बीमार जी عیادت जे लाइ निकिरे थो. इमाम जा इहे जुमला आहिनि त जॾहिं उहो शख़्स इंतकाल कंदो त उन जी जन्नत जो ज़ामिन मां आहियां. ऐं ॿी रिवायत में इमाम सादिक अलैहिस्सलाम फरमाइनि था: मन आद मरीज़न नादा मुनादिन मिनस समाए बिस्मिही या फुलां तिब्त वताब ममशाक बिसवाब मिनल जन्नह. इमाम सादिक अलैहिस्सलाम मरीज़ जी عیادت जे सवाब ते फरमाइनि था: जेको बि शख़्स कंहिं बीमार जी, कंहिं मरीज़ जी عیادت करे मोटे थो त आसमान मां हिकु मुनादी निदा ॾिए थो: ए फुलां, तूं गुनाहनि खां पाक थी वञे ऐं तुंहिंजो रस्तो बि पाक थी वियो, एतिरे ताईं जो तूं जन्नत ताईं पहुचंदे. उन खां बाद में हिकु ॿी हदीस असांखे किताब वसाइल शिया जिल्द नंबर 2 हदीस नंबर 2517 में मिले थी पई. हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जन फरमाइनि था: मन आद मरीज़न फलहु बेकुल्ले खुतवतिन खता हत्ता यरजिअ इला मंज़िलिही सबून अल्फिन हसनतन. जेको भी शख़्स कंहिं बीमार जी, कंहिं मरीज़ जी عیادت जे लाइ वञे थो त उन जे घर, उन जी मंज़िल वापसि अचण ताईं हुन जे हर क़दम ते हुन जूं 70 लख नेकियूं लिखियूं वञनि थियूं. व युमहा अनहु सबून अल्फिन सय्यतिन. ऐं हुन जे हर क़दम ते 70 लख हुन जा गुनाह बख़्शिया वञनि था. व युरफ़अ लहु सबून अल्फिन दरजा. ऐं हुन जे हर क़दम ते 70 लख हुन जा दर्जात बुलंद कया वञनि था. नाज़रीन किराम, इन्हनि रिवायतनि मां असांखे सबक़ इहो थो मिले त कंहिं मोमिन भाउ ऐं मरीज़ खे उन जी मर्ज़ जी हालत में उन जी عیادت खे तर्क न कयूं. जीअं असांखे अक़वाल ऐं फरामीन में ताक़ीद कई वई आहे. ख़ुदावंद आलम खां दुआ आहे
त ख़ुदा ताला असांखे फ़िरामीन मासूमीन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद व अज्जिल फ़रज।